ठारूशाह लगड़ रिपोर्ट। ठारूशाह ऐं आसपास जे इलाइक़नि में 15 शोबान वारी ईद वेझो ईंदे फटाकनि ऐं धमाकेदार मादे जो आज़ार वधी वियो। पुलिस मेन डीलर सां ॾेती लीती करे पूरे शहर ऐं आसपास जे इलाइक़नि में फटाका विकिरो करण जी इजाज़त ॾेई छॾी। ठारूशाह पुलिस मंथली जो कैप्सूल खाई अघूर निंड सुतल। अफ़सोस जो एसएसपी नौशल फिरोज़ निशानदेही बावजूद ख़ामोश आहे। एसएचओ सिर्फ़ मंथली उगाइण में पूरो आहे। उन सां गॾोगॾु चर्स, कचो शराब, Z21 ऐं ॿियूं केतिरियूं ई नशियावर शयूं सरेआम एसएचओ जी सरपरस्ती में हली रहियूं आहिनि। समाजी अॻवाननि DIG शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो अहिड़ी करप्ट राशि एसएचओ खे हटाए कंहिं फ़र्ज़ शनास एसएचओ खे मुक़ररु कयो वञे त जीअं समाजी बुराइयुनि जो ख़ात्मो थी सघे।